बाबा साईं तवा के मैं अर्ज कंदम पर सोचा थी तवा किथे नाराज न थी वञो। जी धीअ गाल कर मां नाराज छो थींदो। बाबा न वडेरे सुल्तान जे चवण ते गरीबन ते जुल्म न कर। ना पुट मां छो गरीबन ते जुल्म कंदम। मुखे जेडी टाइम मांदकाई मिलंदी आ त मां वनी उन्हनि जो सार संभाल लहंदो आया। बाबा लगे तो कोन थो तू गरीबन सा भलाई कंदे। ये खोड़ो ही न थो लगे जो बाबा के सा भलाई करे। अरे छोरा तमा मां जे लेखना ठाउका न थियो। बाबा कावड़ छो तो करी अदावारा सही त चवन ता। माण्हू सही चवंदा आहिनि सत्य में छा कोड़ो लगदो आ। हाणे सही ही भी मुंहिंजे लाइ मोतबर थी विया आहिनि ऐं मूंखे था सम्झाइनि। बाबा छड़ियो अदा वारन के मां त ता सा मिड़ई गाल कई ता त हर मरो नाराज थियो।